रावलपिंडी में जमात इस्लामी जो महंगाई और बिजली के बिलन में गरा टैक्स हरण खिलाफ धरणो 3 ॾींहं बि जारी। हुकूमत की ॻाल्हियुनि वारी आछ क़बूल, 4 रुकनी कमेटी कायम। हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवण आहे त बिजली जा बिल रुगो जमात इस्लामी न पर समूरे मुल्क जो मसलो आहे। सनतकारनि ऐं अवाम खे एहतजाजी तहरीक जो हिस्सो बणणु घुर्जे। बिजली जा बिल हर सूरत में वापस वठी टैक्स जो निज़ाम ख़त्म कयो वञे। केपी हुकूमत 9 मई वाक़िअनि जी अदालती जांच लाइ पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। कानून वारे सूबाई वज़ीर आफ़ताब आलम जो चवणु आहे त पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस हाणे कमीशन लाइ नालनि जो ऐलान कंदो। जुडिशियल कमीशन जी सरबराही पेशावर हाई कोर्ट जो जज कंदो। जस्टिस रिटायर्ड सरदार तारिक मसूद और मज़हर आलम मियां सुभाणे एडहॉक जज तौर कसम खणंदा। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी साहब बिन्ही एडहॉक जजन के कसम खणाईंदा। बिन्ही एडहॉक जजन के 1 साल लाइ मुक़रर कयो वियो आहे। मीरपुर माथेले भरिसां हथियारबंदनि हथां शहीद 2 पुलिस एहलकारनि जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। कादर बख्श महर ऐं ज़हीर थईन जी जनाज़ नमाज़ में SSP समेत ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी शिरकत। सुमेर नूर जन्ना जो चवणु आहे त पुलिस पिकेट ते हमले में राहिब शहर जो टोलो मुलविस आहे। कचे में ऑपरेशन हलंदड़ आहे। ॾुआरनि जो घेरो वधीक तंग कयो वेंदो। सिंध के वरी वज़ीर मुराद अली शाह मीरपुर माथेलो में 2 पुलिस एहलकारनि जी शहादत जो नोटिस वरितो। IG गुलाम नबी मेमन खान रिपोर्ट तलब। घोटकी में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जी हिदायत। सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़े ऐं कानून जज जी कटाई ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी जो एहतजाज। लाड़काने नवाबशाह मीरपुर ख़ास दादू नौशेर फिरोज़ जेकाबाद शहदाद कोट कंबर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहरा। कुबे सईद खान डरकी ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जी ज़मीनुनि ते वाला जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। कानून जबल जी कटाई कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। मीरपुर माथेरे जे सहाफ़ी शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ गढ़ी ख़ुदाबख़्श में धरणो हंयो पियो वञे। संदसि अमड़ पठाणी गडाणी जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं PP अॻवान शहीद सहाफ़ी जा कातिल गिरफ़्तार करण वारा वाइदा पूरा न कया आहिनि। PP क़यादत जी दाहां खणी गढ़ी ख़ुदा बख़्श भुटो वञी रहिया आहियूं। याकूब गडाणी जो चवणु आहे त गढ़ी ख़ुदा बख़्श भुटो में नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदा। मुतालबा पूरा थियण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। पाकिस्तान मुस्तक़बिल में चीन वांगुरु आलमी ताक़त बणिजी वेंदो। यूरोप जी पॉलिसियुनि सबबि एशियाई मुल्क ताक़त जो मर्कज़ बणिजी रहिया आहिनि। रूस जी क़यादत निहायत चालाक आहे। यूक्रेन जो यूरोपीय यूनियन जी मेंबरशिप हासिल करण वारो ख़्वाब कॾहिं पूरो न थी सघंदो। हंगरी जो वज़ीर आज़म विक्टर ऑर्बन। कुबे सईद क़ामी कार इल्ज़ाम भाउ हथां भेण क़तल। जवाबदार सलीम भट्टी पंहिंजी भेण सवेरा भट्टी खे क़तल करे छॾियो। कड़ियोघर में हिंदुनि जे कब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त बासर हिंदुनि जे क़दीमी कब्रिस्तान ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। अंग्रेज़नि जे दौर में क़ाइम कब्रिस्तान ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। लाड़काने में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। फरीदाबाद में ॿिए ॾींहुं बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त रता बिरा जे आबादगारनि सां वॾी ज़्यादती थी आहे। बलूचिस्तान खे पाणी ॾियण लाइ रता बिरा समेत ॿियनि शाख़ुनि में पाणी जी खोट पैदा थी आहे। ऐं इंग्लिश क्रिकेट बोर्ड चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में कराइण जी मुखालफ़त करे छॾी। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जे चीफ एग्ज़ीक्यूटिव रिचर्ड गोल्ड जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में ई कराइण घुर्जे। हू पाक भारत टेस्ट मैच जी मेज़बानी बि करण लाइ तयार आहे।